नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बिलावल मेडिकल कॉलेज अस्पताल कोटड़ी तालका जे एमएस नज़ीर अहमद सोलंकी ऐं साबका एमएस डॉक्टर हफ़ीज़ आरई विच में चार्ज तां तज़ाद हलंदड़ आहे। वधीक ॾिसूं था लियाकत चांडियो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त तालका अस्पताल यानी बिलावल अस्पताल तालका कोटड़ी जेका तव्हांखे नज़र अची रही आहे, जिथे हिन टाइम एमएस नज़ीर अहमद सोलंकी ऐं डॉक्टर हफ़ीज़ आरई जो पाण में तनाज़ो थियो आहे चार्ज ते, जंहिंजी सुभाणे 4 तारीख़ आहे। हाई कोर्ट में जेको हफ़ीज़ आरई स्टे वठी छॾियो आहे ऐं तनाज़ो जारी आहे एमएस नज़ीर अहमद सोलंकी जो ऐं एमएस एक्स एमएस हफ़ीज़ आरई। लियाकत चांडियो, ब्यूरो चीफ, सबको न्यूज़, डिस्ट्रिक्ट जामशोरो। जी हाँ नाज़रीन, बिलावल मेडिकल कॉलेज अस्पताल तालका कोटड़ी जे एमएस नज़ीर अहमद सोलंकी ऐं साबका एमएस डॉक्टर हफ़ीज़ आरई जे विच में चार्ज तां तज़ाद हलंदड़ आहे। जंहिंखे डॉक्टर हफ़ीज़ आरई जंहिंखे डीएचओ हेल्थ बदली करे बिलावल मेडिकल कॉलेज में नओं एमएस डॉक्टर नज़ीर अहमद सोलंकी खे रखियो आहे। डॉक्टर हफ़ीज़ आरई कोर्ट मां स्टे वठी छॾियो आहे, जंहिंजी तारीख़ सुबुह जो 19 मई ते रखियल आहे। सुभाणे ॾिठो वेंदो त फ़ैसिलो छा थो थिए।